ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 16/10/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार एकांत में वेही हाणे अहिड़ो अभ्यास करो जो अनुभव थिए कि मां शरीर सां भिन्न आत्मा आहियां। हिनखे जीते जी मरणो चइबो आहे। प्रश्न आहे, एकांत जो अर्थ छा आहे? एकांत में वेही तव्हांखे कहिड़ो अनुभव करिणो आहे? उत्तर आहे, एकांत जो अर्थ आहे हिक जी यादि में हिन शरीर जो अंत। अर्थात एकांत में वेही अहिड़ो अनुभव करो, मां आत्मा हिन शरीर खे छॾे बाप वटि वेंदी आहियां। कोई बि यादि न रहे, वेठे वेठे अशरीरी थी वञो। जीअं असां हिन शरीर सां मरी आहियूं, बसि असां आत्मा आहियूं, शिव बाबा जा ॿार आहियूं। हिन प्रैक्टिस सां देह भान टुटिजी वञणो खपे। ओम शांति। ॿारनि खे बाप पहिरियों सम्झाईंदा आहिनि कि मिठे मिठे ॿार, जॾहिं हिते वेंदा आहियो त पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि में रहो, बाप खे यादि कंदा रहो। ॿियो कोई तरह बुद्धि न वञणी खपे। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, असां आत्मा आहियूं। पाठ असां आत्मा वॼाईंदा आहियूं हिन शरीर द्वारा। आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे। त तव्हां ॿारनि खे देही अभिमानी ठही बाप जी यादि में रहणो आहे। असां आत्मा चाहे हिन ऑर्गन सां कमु वठूं या न वठूं, पंहिंजे खे शरीर सां अलॻि सम्झणो खपे। बाबा चवंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह खे भुलिजंदा वञो। असां आत्मा इंडिपेंडेंट आहियूं। असांखे सवाइ हिकु बाप जे ॿियो कोई यादि न, कंहिंखे यादि न करिणो आहे। जीते जी मौज जी अवस्था में रहणो आहे। असां आत्माउनि जो योग रहणो आहे हाणे बाप सां गॾु। बाक़ी त दुनिया सां, घर सां जीअं मरियल ई आहियूं। चवंदा आहिनि न, तव्हां मरियो, मरी वई दुनिया। हाणे जीते जी तव्हांखे मरिणो आहे। असां आत्मा शिव बाबा जा ॿार आहियूं। शरीर जो भान उड़ाईंदो रहणो खपे। शरीर जो भान उड़ाईंदा रहो। बाबा चवंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, शरीर जो भान छॾो। इहो पुराणो शरीर आहे, पुराणी चीज़ खे छॾिबो आहे। पंहिंजे खे अशरीरी सम्झो। हाणे तव्हां बाप खे यादि कंदे कंदे बाप वटि वञिणो आहे। ईअं कंदे कंदे पोइ तव्हांखे आदत पइजी वेंदी। हाणे त तव्हांखे घर वञिणो आहे। पोइ हिन पुराणी दुनिया खे यादि छो करो? एकांत में वेही हीअं पाण सां गॾु महिनत करणी आहे। भक्ति मार्ग में बि कोठरी में अंदरि वेही माला फेरदा आहिनि, पूजा कंदा आहिनि। तव्हां पोइ एकांत में वेही हीअ कोशिशि करो त आदत पइजी वञे। तव्हांखे मुख सां त कुझु चइणो न आहे। हिन में आहे बुद्धि जी ॻाल्हि। शिव बाबा त आहे ई सिखलाइण वारो, उन्हनि खे त पुरुषार्थ न करिणो आहे न। इहे बाबा पुरुषार्थ कंदा आहिनि, उहो पोइ तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। जेतिरो थी सघे हीअं वेही वीचार करो, हाणे असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। हिन शरीर खे त हिते छॾिणो आहे न। बाबा खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा, आयु बि वॾी थींदी आहे। अंदरि में इहे चिंतन हलणो खपे, ॿाहिरां मां कुझु ॻाल्हाइणो न आहे। भक्ति मार्ग में बि ब्रह्म तत्व खे, कोई शिव खे यादि कंदा आहिनि, परंतु उहा यादि कोई यथार्थ न आहे। बाप जो परिचय ई न आहे त यादि कीअं करो? भक्ति मार्ग में तव्हांखे हाणे बाप जो परिचय मिलियो आहे। सवेरे सवेरे उथी करे एकांत में हीअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करो, वीचार सागर मंथन करो, बाप खे यादि करो। बाबा, असां हाणे आया कीअं आया? तव्हांजी सची गोद में। उहा आहे रूहानी गोद। त ईअं पाण सां गॾु ॻाल्हियूं करिणी खपनि। बाबा आयल आहिनि। बाबा कल्प असांखे राजयोग सिखलाइण ईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि, मूंखे यादि करो, चक्र खे यादि करो, सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। बाप में ई सॼो ज्ञान आहे चक्र जो, उहो पोइ तव्हांखे ॾींदा आहिनि। तव्हांखे त्रिकालदर्शी ठाहिनि था। टई काल अर्थात आदि मध्य अंत तव्हां ॼाणंदा आहियो। बाबा बि परमात्मा आहे, उन्हनि खे शरीर त न आहे। हाणे हिन शरीर में वेही तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। हीअ वंडरफुल ॻाल्हि आहे। भागीरथ ते विराजमान थींदा आहिनि त ज़रूरु ॿी आत्मा आहे न।
ॾाढे जन्मनि जे अंत में इन्हनि में प्रवेश कंदा आहिनि। नंबर 1 पावन जो आत्मा हुई, उहे ई नंबर 1 परे थिया। उहो पंहिंजे खे भॻवानु विष्णु आदि कीअं चईंदा, है न? उहो पंहिंजे खे भॻवानु विष्णु आदि कीअं चईंदा। हिते हिकु आत्मा बि पावन आहे न, सभु पते आहिनि। त बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, ईअं वीचार सागर मंथन करो त तव्हांखे ॾाढी ख़ुशी में रहंदव। इन में एकांत बि ज़रूरु खपे। हिक जी यादि में शरीर जो अंत थिए, उनखे चइबो आहे एकांत। इहे चमड़ी छुटी वञे। सन्यासी बि ब्रह्म जी यादि में, व तत्व जी यादि में रहंदा आहिनि। हुन यादि में रहंदे रहंदे शरीर जो भान छुटिजी वेंदो आहे। बसि असांखे ब्रह्म में लीन थियणो आहे। ईअं वेही रहंदा आहिनि। तपस्या में वेठे वेठे शरीर छॾे छॾंदा आहिनि। भक्ति में त मनुष्य ॾाढा धका खाईंदा आहिनि। हिन में धका खाइण जी ॻाल्हि न आहे। यादि में रहणो आहे। पिछाड़ी में कोई यादि न रहे। गृहस्थ व्यवहार में त रहणो ई आहे न। बाक़ी टाइम कढणो आहे। स्टूडेंट खे पढ़ाई जो शौक़ु थींदो आहे। इहा पढ़ाई आहे। पंहिंजे खे आत्मा न सम्झण सां बाप, टीचर, गुरु सभिनि खे भुलिजी वेंदा आहिनि। एकांत में वेही ईअं वीचार करो। गृहस्थ व्यवहार में त वाइब्रेशन ठीकु न रहंदा आहिनि। अलॻि प्रबंध हुजे त हिकु कोठरी में एकांत में वेही रहो। माताउनि खे त ॾींहं में टाइम मिलंदो आहे। ॿार आदि स्कूल में हली वेंदा आहिनि। जेतिरो टाइम मिले इहा कोशिशि कंदा रहो। तव्हांखे त हिकु घरु आहे न। बाप खे त केतिरा घर, केतिरी दुकानियूं आहिनि बाबा खे त। ॿियो ई वृद्धि थींदी वेंदियूं आहिनि। मनुष्यनि खे त धंधा आदि जी चिंता हूंदी आहे त निंड ई फिटी वेंदी आहे। उहो वापार बि आहे। केतिरो वॾो शराफ़ आहे बाबा। केतिरो वॾो सटा मटा कंदा आहिनि। पुराणी शरीर आदि वठी करे नयो ॾींदा आहिनि। सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। इहो बि धंधो उन्हनि खे करिणो ई आहे। इहो वापार त ॾाढो वॾो आहे। वापारी खे वापार जो ई ख़्यालु रहंदो। बाबा ईअं प्रैक्टिस कंदा आहिनि। ब्रह्मा बाबा पोइ बतलाईंदा आहिनि ईअं करो। जेतिरो तव्हां बाप जी यादि में रहंदव त सुत ई निंड बि फिटी वेंदी। कमाई में आत्मा खे ॾाढो मज़ो ईंदो आहे। कमाई जे लाइ मनुष्य राति में बि जगंदा आहिनि। सीज़न में सॼी राति बि दुकानु खुलो रहंदो आहे। तव्हांजी कमाई राति जो ऐं सवेरे जो ॾाढी सुठी थींदी। सुदर्शन चक्रधारी ठहींदव। त्रिकालदर्शी ठहींदव। 21 जन्मनि जे लाइ धन इकठो कंदा आहियूं न। मनुष्य साहूकार ठहिण लाइ पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां पोइ बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदा, बल मिलंदो। मनुष्य साहूकार ठहिण लाइ पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां पोइ बाप खे यादि कंदव त विक्रम विनाश थींदा, तव्हांखे बल मिलंदो। त विक्रम विनाश थींदा, आत्मा खे बल मिलंदो। यादि जी यात्रा ते न रहंदव त ॾाढो घाटो पइजी वेंदो। छो जी सिर ते पापनि जो बोझो ॾाढो आहे, हाणे जमा करिणो आहे। यादि जी यात्रा में न रहंदव त ॾाढो घाटो पइजी वेंदो। छो जी सिर ते पापनि जो बोझ ॾाढो आहे। त बाबा जी यादि सां विक्रम बि विनाश थींदा आहिनि, बल बि मिलंदो आहे। हाणे जमा करिणो आहे। हिक खे यादि करिणो आहे। त्रिकालदर्शी ठहिणो आहे। हाणे अविनाशी धन अधु कल्प जे लाइ इकठो करिणो आहे। इहा ॾाढो वैल्यूबल आहे। वीचार सागर मंथन करे रत्न कढणा आहिनि। बाबा जीअं ख़ुदि कंदा आहिनि, ॿारनि खे बि युक्ति बतलाईंदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा माया जा तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि जेतिरो थी सघे पंहिंजी कमाई करणी आहे। इहे ई कमु अचिणी आहे। एकांत में वेही बाप खे यादि करिणो आहे। फुर्सत सर्विस बि मंदर आदि में ॾाढी करे सघंदा आहियो। बैच ज़रूरु लॻल रहे। सभु सम्झी वेंदा इहे रूहानी मिलिट्री आहे। तव्हां लिखंदा बि आहियो असां स्वर्ग जी स्थापना करूं था। आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, हाणे न आहे।
जो पोइ वरी स्थापना थिए थो। लक्ष्मी नारायण एम ऑब्जेक्ट आहे न। कोई समय ये ट्रांसलेट जो चित्र बैटरी सहित ठाहे करे परिक्रमा ॾींदा ऐं सभिनि खे चईंदा ये राज्य सां स्थापना करूं था। ये चित्र सभिनि खां फर्स्ट क्लास आहे। ये चित्र ॾाढो नामी ग्रामी थी वेंदो। लक्ष्मी नारायण सिर्फ़ु हिकु त न आहे न, उन्हनि जी राजधानी हुई। उहा स्वराज्य स्थापना करनि था। हाणे बाप चईंदा आहिनि मनमना भव। बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। चईंदा आहिनि असां गीता जो सप्ताह मल्हाईंदासीं। है न, चईंदा आहिनि असां गीता जो सप्ताह मल्हाईंदासीं। ये सभु प्लान कल्प पहिरियों मुआफ़िक ठहिया। परिक्रमा में ये चित्र खणी वञणा पवनि। इन्हनि खे ॾिसी करे सभु ख़ुशि थींदा। तव्हां चईंदा बाबा खे ऐं वर्सी खे यादि करो मनमना भव। ये गीता जा अक्षर आहिनि। भॻवानु शिव बाबा आहे, उहे चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थियनि। चौरासी जे चक्कर खे यादि करो त इहे ठही वेंदा। लिटरेचर बि तव्हां सौगात में ॾींदा आहियो। शिव बाबा जो भंडारो त भरपूर आहे। अॻियां हली करे ॾाढी सर्विस ईंदी। एम ऑब्जेक्ट केतिरी क्लियर आहे। हिकु राज्य हिकु धर्म। हिकु राज्य हिकु धर्म हुयो। ॾाढो साहूकार हुया। मनुष्य चाहींदा आहिनि हिकु राज्य हिकु धर्म हुजे। मनुष्य जो चाहींदा आहिनि सो हाणे आसार ॾेखारे में ॾियनि था। पोइ सम्झंदा इहे त ठीकु चईंदा आहिनि। 100% पवित्रता सुख शांति जो राज्य वरी खां स्थापना करूं था न, पोइ तव्हांखे ख़ुशी बि रहंदी। यादि में रहण सां ई तीर लॻंदो। शांति में थोरे अक्षर चईंदो ॻाल्हाइणो आहे, जास्ती न ॻाल्हाइणो आहे। गीत कविता आदि कुझु बि बाबा पसंदि न कंदा आहिनि। ॿाहिरां वारा मनुष्यनि सां रीस न करणी आहे। तव्हांजी ॻाल्हि ई ॿी आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बसि लोगन बि सुठा हुजनि त मनुष्य पढ़ी करे वञनि जगनि। ॿार वृद्धि खे पाईंदा रहंदा। खज़ानो त भरपूर रहंदो आहे न। ॿारनि खे ॾिनो पोइ ॿारनि जी कम में ईंदो। बाबा खे त पैसा न खणी ईंदा न। तव्हांजी चीज़ तव्हांजी कमु ईंदी आहे। भारतवासी ॼाणंदा आहिनि असां ॾाढो सुधार करूं था। 5,000 वर्ष जे अंदरि एतिरो अनाज थींदो जो अनाज जी कॾहिं तकलीफ़ ई न थींदी। ऐं तव्हां ॼाणंदा आहियो अहिड़ी हालति थींदी जो अन्न खाइण लाइ न मिलंदो। ईअं न अनाज कोई सस्तो हूंदो हुते। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो 21 जन्मनि जे लाइ पंहिंजो राज्य भाग्य पायूं था। इहे थोरी बहुत तकलीफ़ त सहन करणी ई आहे न। चइबो बि आहे न ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। अतीन्द्रिय सुख गोप गोपिन जो ॻायल आहे। ढेर ॿार थी वेंदा। जो बि सैम्पलिंग वारा हूंदा उहे ईंदा वेंदा। झाड़ हिते ई वधिणो आहे। स्थापना थिए थी न। ॿिया धर्मनि में हीअं न थींदो आहे। उहे त मथां खां ईंदा आहिनि। हिते त सैम्पलिंग लॻे थी। इहे त जीअं झाड़ स्थापना थिए थो न, इन में पोइ नंबरवार ईंदा वेंदा। वृद्धि खे पाईंदा वेंदा। तकलीफ़ जी कोई ॻाल्हि न आहे। उन्हनि खे त मथां खां अची करे पाठ वॼाइणो आहे। हिन में महिमा जी कोई ॻाल्हि कोन्हे। धर्म पिछाड़ी ईंदा रहंदा आहिनि। धर्म स्थापक पिछाड़ी ईंदा रहंदा आहिनि। उहे शिक्षा छा ॾींदा सदगति जी? कुझु न। हिते त भाव भविष्य देवी देवता धर्म जी स्थापना था करनि। हुन जे लाइ पढ़ाइनि था। हुन जे लाइ सैम्पलिंग तयारु था करनि। सत्संगम ते नयो सैम्पलिंग लॻाईंदा आहिनि। पहिरियों पौधे खे गमले में लॻाए करे पोइ हेठि लॻाइबो आहे। वृद्धि थींदी वेंदी आहे। तव्हां बि हाणे पौधो लॻायो था न, पोइ सत्य में वृद्धि खे पाईंदो। राज्य भाग्य पाईंदासीं न। हाणे बाबा ॾिसो असां में उहे संस्कार भरनि था। पोइ
उन अनुसार असां सत्युग में रहंदासीं, हिते न रहणो उन अनुसार। हुन रॉयल्टी जा संस्कार उहे सत्युग में हूंदा। तव्हां नई दुनिया जी स्थापना करो था। मनुष्य सम्झंदा आहिनि अर्जुन कलयुग में ॾाढा वर्ष पिया आहिनि, छो जी शास्त्रनि में लाखों वर्ष लिखी छॾिया आहिनि। सम्झंदा आहिनि कलयुग में अञा 40,000 वर्ष पिया आहिनि, पोइ बाबा अची करे नई दुनिया ठाहींदा आहिनि। कई सम्झंदा आहिनि इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे, गीता जो भॻवान बि ज़रूरु हूंदो। तव्हां बतलाईंदा आहियो श्री कृष्ण त हुयो न, है न। कई सम्झंदा आहिनि इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे, गीता जो भॻवान बि ज़रूरु हूंदो। तव्हां बतलाईंदा आहियो श्री कृष्ण त हुयो न। बाबा सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण त 84 जन्म वठंदा आहिनि, हिकु फीचर न मिले ॿिए सां, त हिते पोइ श्री कृष्ण कीअं ईंदा न। कोई बि इन ॻाल्हियुनि ते वीचार न कंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो श्री कृष्ण स्वर्ग जो प्रिंस हुयो, पोइ द्वापर में किथां ईंदो। तव्हां सम्झंदा आहियो श्री कृष्ण स्वर्ग जो प्रिंस हूंदो, स्वर्ग जो श्री कृष्ण स्वर्ग जो प्रिंस, उहो पोइ द्वापर में किथां ईंदो। हिन लक्ष्मी नारायण जी चित्र खे ॾिसण सां ई सम्झ में ईंदो आहे शिव बाबा उहो वरसो ॾियनि था। सत्युग जी स्थापना करण वारो बाबा ई आहे। इहे घोलो झाड़ आदि जा चित्र कम थोरी आहिनि। हिकु ॾींहुं तव्हां वटि इहे सभु चित्र ट्रांसलाइट जा ठही वेंदा, पोइ सभु चईंदा असांखे अहिड़ा चित्र ई खपनि। इन चित्रनि सां पोइ वियंग मार्ग जी सर्विस थी वेंदी। तव्हां वटि ॿार एतिरा ईंदा जो फुर्सत न रहंदी, ढेर ईंदा, ॾाढो ख़ुशी थींदी। दिन प्रतिदिन तव्हांजो फोर्स वधंदो वेंदो। ड्रामा अनुसार जो फूल ठहिण वारा हूंदा उन्हनि खे टच थींदो। तव्हां ॿारनि खे ईअं न चइणो आहे की बाबा हिननि जी बुद्धि खे टच करो, है न। जेका फूल ठहिण वारा हूंदा उन्हनि खे आपे ई टच थींदो। टच कोई बाबा थोरी कंदा आहिनि, समय ते आपे ई टच थींदो आहे। बाबा त सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि। ॾाढा ॿार लिखंदा आहिनि, ॾाढियूं बच्चियूं लिखंदियूं आहिनि असांजी पति जी बुद्धि खे टच करो। ईअं सभिनि जी बुद्धि खे टच कंदा पोइ त सभी स्वर्ग में इकट्ठा थी वेंदा। पढ़ाई जी बि महिनत आहे न, तव्हां ख़ुदा ई ख़िदमतगार आहियो। सची सची ॻाल्हि बाबा पहिरों खां ई ॿुधाए ॾींदा आहिनि, छा छा करिणो आहे। ईअं चित्र खणी वञणा खपनि, सीढ़ी जो बि खणी वञिणो। ड्रामा अनुसार स्थापना त थियणी आहे। बाबा सर्विस ड्रामा अनुसार सर्विस त थियणी आहे, स्थापना त थियणी आहे। बाबा सर्विस जे लाइ डायरेक्शन ॾींदा आहिनि, उन ते ध्यानु ॾियणो खपे। बाबा चईंदा आहिनि क़िस्म क़िस्म जा लाखों चित्र ठाहियो। बाबा चईंदा आहिनि बैचिस क़िस्म क़िस्म जा लाखों ठाहियो। ट्रेन जी टिकट वठी करे 100 माइल्स ताईं सर्विस करे अचो। हिकु दॿे सां ॿिए खां टे ॾाढो सहज आहे। ॿारनि खे सर्विस जो शौक़ु हुजिणो खपे। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार वीचार सागर मंथन करे सुठा सुठा रत्न कढो। कमाई जमा करणी आहे, सुठा सुठा रत्न कढी कमाई जमा करणी आहे। सचो सचो खुदाई ख़िदमतगार ठही सेवा करणी आहे। सचो सचो खुदाई ख़िदमतगार ठही सेवा करणी आहे। ॿियो आहे पढ़ाई जो शौक़ु रखिणो आहे। जॾहिं बि समय मिले एकांत में हली वञो।
अहिड़ो अभ्यास हुजे जो जीते जी हिन शरीर सां मरी वञो। हिन स्टेज जो अनुभव थींदो रहे, देह जो भान बि भुलिजी वञे। वरदाना पंहिंजे मूल संस्कारनि के परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन करण वारा उदाहरण स्वरूप ठहो। हर हिक में जो पंहिंजो मूल संस्कार आहे, जंहिंखे नेचर चईंदा आहियूं, उहो समय प्रति समय अॻियां वधण में रुकावट विझंदी आहे। उन मूल संस्कार के परिवर्तन करण वारा उदाहरण स्वरूप ठहो, तॾहिं संपूर्ण विश्व जो परिवर्तन थींदो। हाणे अहिड़ो परिवर्तन करो जो कोई ये वर्णन न करे कि हिननि जो ये संस्कार त शुरू सां ई आहे। जॾहिं परसेंटेज में अंश मात्र भी पुराणो कोई संस्कार ॾेखारे न ॾे। हाणे अंश मात्र भी पुराणो संस्कार ॾेखारे न ॾे, वर्णन न थिए, तॾहिं चईंदासीं संपूर्ण परिवर्तन जा उदाहरण स्वरूप। स्लोगन आहे, हाणे प्रयत्न जो समय बीती वियो, हिन करे दिलि सां प्रतिज्ञा करे जीवन जो परिवर्तन करो। हाणे प्रयत्न जो समय बीती वियो, हिन करे दिलि सां प्रतिज्ञा करे जीवन जो परिवर्तन करो। न त हाणे प्रतिज्ञा करो। अव्यक्त इशारो, जीअं साइंस प्रयोग में ईंदी आहे त सम्झंदा आहिनि न, साइंस सुठो कमु कंदी आहे। ये साइलेंस जी शक्ति जो प्रयोग करो। हिन जे लाइ एकाग्रता जी शक्ति खे वधायो। साइलेंस जी शक्ति सां एकाग्रता जो मूल आधार आहे मन जी कंट्रोलिंग पावर, जंहिंसां मनोबल वधंदो। हिन करे एकांतवासी ठहो। एकाग्रता जो मूल आधार आहे मन जी कंट्रोलिंग पावर, जंहिंसां मनोबल वधंदो आहे। हिन करे एकांतवासी ठहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।